अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल पंजाबेरी ड्रामे में छा थींदो। छा चाकर खान हाणे सावल खान जी ॻाल्हियुनि मथां एतबार कंदो। छा सावल खान चाकर खान खे सॼी हक़ीक़त ॿुधाईंदो। छा शेर खान सावल खे उफुट मारे छॾींदो। छा चाकर खान हाणे पंहिंजो रुख जाबिर खान ते कंदो। त दोस्तों तव्हांखे सॼी कहाणी ऐं अपडेट नंढड़ी ऐं छोटी वीडियो में ॾियण वारो आहियां। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा मुंहिंजे यूट्यूब चैनल ज़मीर जमल खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। त दोस्तों सब्सक्राइब करण सां को मुंहिंजो बैलेंस न करंदो, काफ़ी असांजी हौसला वधाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। तो तव्हांजो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलूं था पंहिंजी कहाणी ऐं अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हां ॾिसो चाकर खान जेको आहे सावल खान खां सॼी हक़ीक़त पुछा कंदो ऐं सावल खान जेको आहे हिनखे सॼी हक़ीक़त ॿुधाईंदो। फ़िलहाल थोरो घणो जेको आहे चाकर खान खे हुनजे मथां एतबार न हूंदो। पोइ सावल खान उनखे सॼी हक़ीक़त ॿुधाए ऐं सावल खान उनखे चई छॾींदो त अगरि जेकर तोखे मुंहिंजे मथां एतबार न आहे त पोइ तोखे मुंहिंजे मथां गोली हलाए ऐं तोखे मूंखे मारणो पवंदो। पोइ मुंहिंजो कमु तोखे तमामु करणो पवंदो, छो जो मां अॼु ताईं न कंहिंसां कूड़ ॻाल्हायो न ई ॻाल्हाईंदुसि। चाकर खान पोइ भले मूंखे तूं मारे छॾ। चाकर खान चवंदो सावल इहा तुंहिंजी महिरबानी थी जो तो मूंखे सॼी हक़ीक़त ॿुधाई त मां तोखे उफट मारे छॾियां, छो जो मूंखे तुंहिंजी ॻाल्हियुनि मथां एतबार बि न हो ऐं भरोसो बि न हो ऐं का सबूत बि न हो। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदा शेर खान जेको आहे घणो परेशान हूंदो। हू हाणे रावल खान खे मारण जी कोशिशि कंदो, पर रावल खान जेको आहे बेहोश हॉस्पिटल में पियो हूंदो। पोइ शेर खान दुआ घुरंदो ऐं दुआउनि में जेको आहे उनखे मौत ॾियण जी कोशिशि कंदो। बहरहाल हाली फ़िलहाल जेको आहे उनखे मौत न ॾेई सघंदो। अगरि जेकॾहिं उनखे तकड़ सां मौत ॾिने त पोइ चाकर खान जो सॼो शक शेर खान जे मथां अची वेंदो, जे करे हाली फ़िलहाल हू सब्र सां कमु वठंदो। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसो चाकर खान खे जेको आहे हाणे उनखे सावल जे मथां एहसास थी पवंदो ऐं पोइ हू सावल खान जे ॻाल्हियुनि जे चकर में अची ऐं पोइ जाबिर खान खे घुराईंदो ऐं जाबिर खान खे चवंदो किथे तो वॾे रिस्क कोन नुक़सान पहुचायो। जाबिर खान चवंदो न चाकर खान मूं वॾे रिस्क खे छो नुक़सान पहुचायो ऐं मां इहो सोचां थो त वॾे रिस्क खे हालांकि मारण जी कोशिशि कई। चाकर खान चवंदो त जाबिर खान अगरि जेकॾहिं तो उनखे मारण जी कोशिशि न कई त पोइ आख़िरकार केरु थी सघे जेको वॾे रिस्क खे नुक़सान पहुचायो ऐं उनखे क़बर भेड़ो कयो, जेकर तोखे बि हाणे हक़ हिसाब ॾियणो पवंदो। दोस्तों उम्मीद है कहाणी आई हूंदी, असांखे पसंदि असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं के नई वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।